अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद कयां थो त तव्हां ठीक ठाक हूंदो ऐं फिट फाट हूंदो। हिकु अमरा खे पुलिस ॿधऊं त जेल में काफ़ी ॾींहंनि खां पोइ उन जे वालिद साहब हुनखे हिकु लेटर मोकिलियो त भाई जेको आहे हाणे तूं त जेल में ॿधिजी वियो आहीं ऐं हाणे बनी वग़ैरह जेको आहे उहो केरु जेको आहे हर वग़ैरह ॾींदो हुनखे सम्झो। त हुन जॾहिं मुंहिंजे पीउ लेटर मोकिलियऊं हुन लेटर पढ़ियऊं त पोइ लेटर पढ़ण खां पोइ हुन पंहिंजे पीउ खे लेटर में लिखियईं त को मसइलो न आहे ऐं मूंखे जेको जेल थी आहे चोरी जे करे उहो सोन मोह जेको आहे ज़मीन में लिकाए रखियो अथमि ऐं तव्हांखे परेशान थियण जी ज़रूरत न आहे, सॼो कमु पाणे थींदो, तव्हां को बि कमु न कजो। त हुन जॾहिं इहो लेटर में लिखी ऐं वापसी रवानो कयूं लेटर खे त बैक टू पुलिस ऐं पुलिस वारे खे लेटर ॾिनो त भाई मुंहिंजे वालिद ताईं लेटर पुॼाए वञे। त हुन पुलिस वारनि छा कयूं, उहो लेटर ओपन करे पढ़ियऊं त भाई हुन जेको चोरी कई हुई उहो लेटर चोरी कई उहो सोन जेको आहे पंहिंजी बनी में लिकायो अथनि। त सभु पुलिस वारा जेको आहे हुते विया, कुझु माण्हू वठी बनी खोटरायूं, बनी सॼी जेको आहे खोटरायूं। त पोइ बनी खोटरायूं त को सोन कोन निकितऊं त हुन पंहिंजे पीउ खे वरी चयूं लेटर में त ॾिसो मां जेल में वेही बि सभु कमु करे सघां थो। त जेके जेल में रहंदड़ आहिनि या जंहिंखे जेल थी आहे उहे ॾिसो जेल में वेही करे कमु पिया कनि, स्मार्ट माइंड। त हुन पंहिंजे वालिद खे बि कुझु न करणु ॾिनऊं ऐं न पाण कुझु कयूं, पाणे कमु थी वियो वेठे वेठे। कहाँ से आते हैं ये लोग यार। वालिद खे चयऊं त भाई तुंहिंजो जेको आहे ज़मीन जो हर पाणे अची वेंदो, ज़मीन पाणे खोटिजी वेंदी, खोटिजी वई बिल्कुलु ई। वीडियो जे करे वणियो हुजे त सिंधी भाइरो सपोर्ट कजो, लाइक कजो, शेयर कजो। अल्लाह हाफ़िज़।